अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ॾिसी रहिया धरती टीवी न्यूज़ ऐं आउं रिज़वान हिवर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमरीका दौरो कम करे वियो। अमरीका पाकिस्तानी मईशत जे नए तामीर लाइ मुकमल सहकार की ख़ातिरी कराए छॾी। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन ऐं पाकिस्तान के परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी की वन ऑन वन मुलाक़ात। अमरीकी परॾेही खाते जो चवणु आहे त अमरीका खुशहाल ऐं मुस्तहकम पाकिस्तान की तामीर लाइ सीड़पकारी ऐं वापारी मौक़ा वधाइण जे तरीक़नि ते ॿतरफ़े तौर कम जारी रखंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गडियल क़ौमनि जे हेडक्वार्टर पहुची वियो। एनडी सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात दौरान आलमी अॻवान आॾो पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो। परॾेही वज़ीर पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ऐं गडियल क़ौमनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। भारत पारां गैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ते रोशनी विधी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफां वॾे वज़ीर मुराद अली शाह के पानी चोरी ते इरसा खिलाफ़ कार्रवाई की ख़ातिरी। वज़ीर आज़म सां वॾे वज़ीर मुराद अली शाह की इस्लामाबाद में अहम मुलाक़ात। पानी चोरी अमन अमान ऐं तरक़ियाती रिथाइण बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर पारां सूबे की तरक्की लाइ गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पानी चोरी जी शिकायतुनि जो हज़ालो कयो वेंदो। कराची में अमन अमान के ख़राब करण की कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। पंजाब पारां छॾियल पानी 10 ॾींहनि बाद सिंध में दाख़िल थियण शुरू। सिंध के टिनी बैराजन ते पानी की खोट बरक़रार। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बुढू सखर ऐं कोटड़ी बैराज ते पानी की सतह में वाध शुरू। बुढू बैराज ते पानी खोट 80 ऐं सखर बैराज 38 ऐं कोटड़ी बैराज ते पानी खोट 59 सैकड़ो बरक़रार। शहबाज शरीफ वज़ीर आज़म बणियो आहे, छा करणो आहे खेसि का ख़बर न आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त शहबाज शरीफ सम्झो वज़ीर आज़म बणजण सां केस ख़त्म थी वेंदा, पर हू बि खेसि कॾहिं बि न छॾींदा। मौजूदा हुकूमत अमरीकी साज़िश तहत वजूद में आई ऐं इमरान खान के अक़ल की गाल देर से समझ में आई, उन करे केस कढियो वियो। केस अक़ल अची वञे हा त अध रात जो अदालत जा दरवाज़ा न खोलिया वञनि हा। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान साहब के अक़ल की गाल समझ में अची वञे हा त अखियूं बंद करे मुआहिदनि ते सयूं न करे ऐं नई मैशत तबाह, रोज़गार ख़त्म ऐं तारीख़ी महांगाई सबबि अवाम जो साह बंद थी आहे। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद सेप्टेम्बर में चूंडनि जी दावा कंदे चयो आहे त निगरान वज़ीर आज़म लाइ मईशियतदाननि जा इंटरव्यूज़ रावलपिंडी में थी रहिया आहिनि। शेख रशीद जो चवणु आहे त 31 मई खां अॻु फ़ैसिला थींदा। हुकूमत वटि हिकु वोट जी अक्सरियत आहे ऐं हीअ क़ाइमु न रही सघंदी। इदारा सभु कुझु ॾिसी रहिया आहिनि। हुकूमत नेब जो कुझु बि बिगाड़े नथी सघे। ही माण्हू जेतिरी देरि कंदा ओतिरी पंहिंजी सियासी क़बर खोटींदा। वज़ारतूं विराइण में हुननि सभिनी जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। अॻ में जेको कुझु थियो उहो संदन हक़ में कयो वियो, काल जेको थियो उहो बि संदन हक़ में वियो। FIA के आसिफ ज़रदारी, फरियाल टालपुर ऐं हमज़ा जा केस वापसि वठण जो चयो पियो वञे। बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़न जो ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जमा। PTI अॻवान यार मोहम्मद रिंद, अॻूणे वॾे वज़ीर जाम कमाल खान ऐं ज़हूर गुलेदी 14 मेंबरनि जी सहीहनि सां बेइतमादी रिथ सूबाई असेंबली सेक्रेटरीट में जमा कराए छॾी। यार मोहम्मद रिंद जो चवणु आहे त बेइतमादी रिथ लाइ वटि नंबर पूरा आहिनि। समूरियुनि जमायतनि सां मुशावरत करे नओं वॾो वज़ीर नामज़द कंदा।
रुपए के कदर में तारीख़ी घटाई मुल्की सियासी सूरत हाल IMF से ॻाल्हियुनि न थियण सबब डॉलर की ऊंची उड़ाम और रुपए की बेक़दरी तेज़ी से जारी। ओपन मार्केट में डॉलर 200 रुपयनि जो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 1 पैसो महंगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर की कीमत 199 रुपया 50 पैसा थी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लग्ज़री और गैर ज़रूरी शयूं ॿाहिरां घुराइण ते पाबंदी लागू करे छॾी। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म अहिड़ियूं लग्ज़री और गैर ज़रूरी शयूं ॿाहिरां घुराइण ते पाबंदी लागू करे छॾी आहे, जंहिंसां आम वाक़े जी ज़िंदगी ते को फ़र्क़ नथो पवे। लग्ज़री गाॾियुनि, कॉस्मेटिक्स समेत ॿियनि गैर ज़रूरी शयुनि जे इम्पोर्ट ते पाबंदी लागू करण जा हुकुम जारी कया विया आहिनि। ज़रियनि मूजिब वापारी खसारे जे फ़र्क़ सबबि लग्ज़री शयुनि जे ॿाहिरां घुराइण ते पाबंदी लागू कई वई, जंहिंसां रुपए जे क़दर में वधीक घटिताई न ईंदी। ईंदड़ वफ़ाक़ी बजट में गाड़ियों, इम्पोर्टेड मोबाइल फोन्स और घरेलू सामान महंगो करण जूं तैयारियों। ज़रियनि मूजिब IMF के सख्त शर्तन तहत हुकूमत ईंदड़ माली साल 2022-23 बजट में FBR 1000 cc का वॾियुनि गाॾियुनि ते रेगुलेटरी ड्यूटी में 100% वाध की तजवीज़ ॾेई छॾी। घरेलू इस्तेमाल के इम्पोर्टेड शयुनि ते ड्यूटी 50% वधाइण की तजवीज़। कॉस्मेटिक्स जो भी सामान महंगो थींदो। IMF और हुकूमत में ॻाल्हियूं अॼु दोहा में थी रहियूं आहिनि। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल अॻवाटी दोहा में मौजूद। ॻाल्हियुनि में पाकिस्तानी वफ़द की अॻवानी नाणे वारो सेक्रेटरी कंदो। स्टेट बैंक, FBR और तवानाई वारी वज़ारत जा नुमाइंदा ॻाल्हियुनि में शामिल हूंदा। टेक्निकी ॻाल्हियुनि बाद IMF इख़्तियारनि और नाणे वारे वज़ीर सां पॉलिसी ॻाल्हियूं थींदियूं। हुकूमत पारां ईंदड़ हफ़्ते चूंड सुधारनि बाबति मसौदो क़ौमी असेंबली में पेश करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह चयो आहे त चूंड सुधारा करण खां अॻु नवंबर महीने ताईं चूंडूं करणु मुमकिन न आहे। ख़ुर्शीद शाह चयो आहे त इमरान ख़ान मुहिम हुकूमत के ख़िलाफ़ न पर रियासत के ख़िलाफ़ आहे। इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन वारा केस दाख़िल करण लाइ पीपल्स पार्टी खे राय न वरिती वई। इमरान ख़ान जी हुकूमत आइनी तरीक़े सां घर भेड़ो थी। चूंड सुधारनि वारो मामिलो ईंदड़ हफ़्ते क़ौमी असेंबली में रखियो वेंदो। कौम लाइ शानदार ख़िदमतन ते फ़ौजी जवाननि ऐं आफ़ीसरनि खे मिलिट्री एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। GHQ रावलपिंडी में एज़ाज़ विराइण वारी तक़रीब। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा फ़ौजी जवाननि ऐं आफ़ीसरनि खे मिलिट्री एज़ाज़ सां नवाज़ियो। तक़रीब में शहीदनि जवाननि जे ख़ानदाननि पिणु शिरकत कई। सिंध सरकार पारां पौरियतन के मजदूर कार्ड जारी करण जो ऐलान। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हाणे पौरियतन जा ॿार बि तालीम पढ़ाए सघंदा। जदीद तरीक़े सां मजदूर कार्ड आंदो वियो आहे। स्मार्ट कार्ड रखंदड़ पौरियतन खे ई मजदूर कार्ड जारी कया वेंदा।
जंहिंखे ATM तौर बि इस्तेमालु करे सघिबो। सिंध में हिन वक़्तु 6 लख रजिस्टर्ड पौरियतनि लाइ मज़दूर कार्ड इनकलाबी मनसूबो आहे। नादरा ऐं सोशल सिक्योरिटी सां गॾु 1 अरब रुपयनि जो मनसूबो आहे। नादरा सां मुआहिदो कयो वियो आहे। नादरा प्रोजेक्ट लाइ नवां माण्हू भर्ती कंदो ऐं पहिरीं मरहले में नादरा सां डेटा शेयर कई। मुआहिदे तहत मज़दूर कार्ड ठाहे ॾियणु नादरा जी ज़िम्मेवारी आहे। IG सिंध मुश्ताक महर के उहिदे तां हटायो वियो। IG सिंध के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जो नोटिफिकेशन जारी। सिंध सरकार पारां एडिशनल IG डॉक्टर कामरान फज़ल के IG सिंध जे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। ज़रियनि मूजिब डॉक्टर कामरान फज़ल के 17 जुलाई ते संदसि रिटायरमेंट ताईं उहिदे ते कमु करण जी हिदायत कई वई। इम्कानी तौर ते मोहसिन भट्ट सिंध जो नओं IG मुक़ररु थींदो। ज़रियनि मूजिब सिंध सरकार IG सिंध मुश्ताक महर जे कमु करण जे तरीक़ेकार खां ख़ुशि न हुई। पाकिस्तान ऐं कालादम तहरीक तालिबान पाकिस्तान विच में आरज़ी जंग बंदीअ ते इतफ़ाक़। अफ़गान तालिबान तर्जमान ज़बीहुल्लाह मुजाहिद मूजिब पाकिस्तान ऐं पाबंदी मढ़ियल TTP विच में ॻाल्हियूं क़ाबिल में थियूं। अमारत इस्लामी अफ़गानिस्तान धुरियुनि सां रवादारी ऐं लचक जी ख़्वाहिश रखे थी। हुकूमत बलोचिस्तान जे गुम थियल माण्हुनि ते कमीशन जोड़ण जो अदालती हुकुम चैलेंज करे छॾियो। घरू वज़ारत पारां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट 28 अप्रैल ते शागिर्दनि जी दरख़्वास्त ते कमीशन जोड़ण जो हुकुम ॾिनो। अदालत कमीशन जोड़ींदे इख़्तियार औरंगिया। कमीशन एक्ट तहत सिर्फ़ हुकूमत खे ई कमीशन जोड़े सघे थी। गुम थियल माण्हुनि जो मामिलो अॻेई क़ाइमु कमीशन में उमारणु घुरिजे हा। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां ॾिनल हुकुम कालादम करार ॾिने। बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत मां औरत ऐं संदसि साथी पाबंदी पियल BLA मजीद ब्रिगेड जो मेंबर गिरफ़्तार। बलोचिस्तान हुकूमत जी तर्जुमान फरह अज़ीम शाह जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां ख़ुदकश जेट क्लाशनकोव ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार औरत नूर जहान जांच दौरान इंकशाफ कयो आहे त अफ़गानिस्तान में मारिजी वियल दहशतगर्द असलम उर्फ़ अछू जी ज़ाल यास्मीन आपघाती बमबार तयारु करे रही आहे। कराची के माड़ीपुर वाले इलाके में एहसास इदारे ऐं CTD की कार्रवाई। थरपारकर वासी 2 नौजवानन के मारे मुक़ाबले की दावा कंदे दहशतगर्द करार ॾेई छॾियो। CTD इंचार्ज मज़हर मशवानी जो चवणु आहे त मारिजी वियलनि जी सुञाणप अलाडिनो ऐं नवाब जे नालनि सां थी आहे। उहे सदर धमाके में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि जो हिकु साथी मोटरसाइकिल ते फरार थी वियो। दहशतगर्दनि वटां हथ आयल बैग मां 1 किलो धमाकेदार मादो बम ठाहिण जो सामान ऐं औज़ार हथ कया विया आहिनि। इस्लामाबाद में मारगला पहाड़ियुनि वेझो वीडियो ठाहिण लाइ ॿेले खे बाहि ॾियण जो केस दाख़िल। टिकटॉकर औरत गिरफ़्तार। कोसार थाणे ते माहौलियाती असिस्टेंट डायरेक्टर जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस जे मतन मूजिब सोशल मीडिया ते डोली नाले औरत ॿेले खे बाहि लॻाए वीडियो शूट कराई। बाहि सबबि पखियुनि ॿूटनि ऐं वणनि खे वॾे पैमाने ते नुक़सानु पहुतो आहे। पुलिस डोली नाले टिकटॉकर खे हिरासत में वठी छॾियो।
हैदराबाद सेंट्रल जेल में कैदी हथां पुलिस एहलकार कतल। ज़रीन मूजिब उम्र कैद की सज़ा काटींदड़ कैदी मटियारी वासी पुलिस कांस्टेबल अब्दुल अजीज के चाकून जा वार करे कतल करे छॾियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल। ठटे थाने जी लाकब में पुरसरा नमूने फोथियल नौजवान के वारसन जो लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणु। पुलिस ते तशद्दुद करे कतल करण जो इल्ज़ाम। PPMP रियाज़ शिराज़ी पहुंची नौजवान के वारसन से गालियों कयूं। SSP ठटो नोटिस वठंदे SHO समेत 3 एहलकारन के मुअतल करे छॾियो। बिरिया सिटी बरपासे गेस्ट्रो के मर्ज़ से ज़ाब्तो न अची सको। गोठ दीन मोहम्मद खरल में गेस्ट्रो में वरतल बारडो फोत। मुख्तलिफ गोठन में केतरा बारडा औरतूं मर्ज़ में मुब्तला।